आबादगार आहियूं। अॻे बि असां एहतिजाज कयो आहे पर असांखे इंसाफ़ कोन मिलियो आहे। वरी बसि एहतिजाज ते कुलरी जो ऑफिस जे अॻियां वेठा आहियूं धरणो हणियो। महिरबानी करे ख़ुदा असांखे पाणी न वञे वाटर कुलरी छा खणी बांध अथव। अच्छा आमा डायरेक्टर नारा केनाल एक्शन मिठड़ाऊ खे चयो आहे उन वाला छा कयो आहे को बसि उतां ई असांखे पूरा दिलासा मिलनि था पर अमल दरामद कोन थो थिए। आपाशेष जो अवां जे बुख हड़ताल वेठा आहियो असांखे ॻाल्हियूं कयूं आहिनि या छा उनखे अव्हांखे चयो आहे? बसि अॻे इहे दिलासा ॾींदो आहे तव्हां वञो पाणी अचे थो पर पाणी कोन थो अचे। आख़िर कहिड़ा सबबनि पाणी छो नथो पुॼे? वाटर कोर्स में रियायतूं आहिनि मुसलसल 6 महीननि जे लाइ वाह जे वाटर कोर्स में बि 6 महीननि लाइ रियायतूं आहिनि लेकिन सॼो पाणी तक़सीम रियायतुनि में थी वियो आहे। जेलनि में पाणी आहे घणनि ॾींहंनि खां वटि पाणी नथो अचे? तक़रीबन जीअं पोखी ख़रीफ़ जी रबी जी थी आहे ख़रीफ़ जी थी आहे 2 ॾींहं हले थो 4 ॾींहं पवंदो हले 4 ॾींहं असली कोन्हे चाबा चुबी करे वाट्सअप ते फैक्ट्री खे ॿुधाईंदा पाणी असां चऊं था त महिरबानी करे सरज़मीन ॾिसो त पोइ उते छा आहे जेको 20 एकड़ मां 300 एकड़ ते आबादनि ते बि सुकी तबाह थी। आख़िर अव्हांजो मुतालबो कहिड़ो आहे? असां माण्हू घड़ी ताईं हाणे जो ऑफिस वेठा आहियूं जैसे असां को डायरेक्टर असां सां अॼु ॻाल्हियूं करे ऐं असांखे सभु पानी ॾियो महिरबानी करो।